नाज़रीन, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कचे में ऑपरेशन लाइ पुलिस सां गॾु पैरामिलिट्री फोर्स जी बि ज़रूरत पवंदी। कुझु बि थिए पर कचे मां ॾोहारियुनि जो सफ़ायो कयो वेंदो। संदसि चवणो हो त हीउ अफ़गानिस्तान न पर सिंध आहे। मां पाण हर हफ़्ते उत्तर सिंध जे ज़िलनि में वञी इजलास कंदुसि। वधीक तफ़सील शब्बीर लाचारी जी हिन रिपोर्ट में। घरू खाते वारे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सिंध असेंबली में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कचे में ऑपरेशन लाइ पुलिस सां गॾु पैरामिलिट्री फोर्स जी बि ज़रूरत पवंदी। कुझु बि थिए पर कचे मां ॾोहारियुनि जो सफ़ायो कयो वेंदो। संदसि चवणो हो त हीउ अफ़गानिस्तान न पर सिंध आहे। मां पाण हर हफ़्ते उत्तर सिंध जे ज़िलनि में वञी इजलास कंदुसि। होम डिपार्टमेंट की इस्टेब्लिशमेंट है, उसको वर्कआउट करके एक प्लान चेकआउट कर रहे हैं। सूबाई वज़ीर ज़ियाउल लंजार चयो त घोटकी कश्मीर ज़िलनि में सूरत-हाल घणी ख़राब आहे पर उत्तर सिंध जे माण्हुनि जी ॾोहारियुनि मां जान छॾाईंदासीं। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त सरदार इज़त भरियो लक़ब आहे। बाक़ी जेकी बि माण्हू धाड़ेलनि जी मदद कनि था उन्हनि खिलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। और सरदार कोई मामूली लफ्ज़ नहीं है। हमारी सिंधी ज़बान में सरदार बहुत मोतबर आदमी को कहते हैं और हर कोई सरदार नहीं होता है। सूबाई घरू वज़ीर चयो त पुलिस ब्रीफिंग ॾिनी आहे त कराची में स्ट्रीट क्राइम में गैर कानूनी परॾेही मुलवस आहिनि। संदसि चवणो त गैर कानूनी परॾेही कहिड़े बि मुल्क सां तालुक़ रखंदड़ हुजे उनखे हिते रहण न ॾिनो वेंदो। कराची में कि भाई स्ट्रीट क्राइम हो रहा है। देखिए, कराची बहुत बड़ा सिटी है और दुनिया में बड़े सिटीज़ में इसका शुमार होता है और मैं समझता हूँ कि यहाँ पर सोशल क्राइम तो सूबाई घरू वज़ीर चयो त पीपल्स पार्टी क़यादत सूबे जे अमन अमान खे बहितर करण लाइ घरू वज़ीर तौरु मुंहिंजी चूंड कई आहे। कराची में स्ट्रीट क्राइम सां गॾु उत्तर सिंध में बि अमन अमान जी सूरत हाल सुठी न आहे, जेका बहितर करण जी कोशिश कई वेंदी।